अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां सारंग लतीफ़ सोलंकी। सभ खां पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। मातली में जानवरनि जी अस्पताल गैरफ़ाल बणियल अस्पताल में वेटनरी न हुअण सबबि समूरो कमु SA हलाए रहिया आहिनि। इन खां सवाइ SA सरकारी मेडिसन साण करे ॿहिराणनि में वञी प्राइवेट वेटनरी डॉक्टरनि जी गरियूं फीसूं वठी अबोज मारवड़नि खे लुटण लॻा। जंहिं सबबि माण्हू जानवरनि जी सरकारी अस्पताल में आसरो लाइ माण्हू पंहिंजे बीमार जानवरनि खे जानवरनि जी अस्पताल काए अचण बजाए मजबूरन साॻे अमले खे गरियूं फीसूं ॾेई वठी वञनि था ऐं जानवरनि जी अस्पताल में मुक़रर SA पारां सरकारी इंजेक्शनूं ऐं दवाऊं अबोज माण्हुनि खे विकिरो कनि था, जॾहिं त हर महीने में लखें रुपयनि जूं पघारूं तोड़े मेडिसन मां अवाम खे को बि लाभ हासिल न थी रहियो आहे। इन हवाले सां मातली तोड़े आसपास जे मुख़्तलिफ़ मालवंदनि पारां आला इख्तियारनि खां मुतालबो कयो वियो आहे त मातली जे जानवरनि जी अस्पताल में थींदड़ लखें रुपयनि जी करप्शन ऐं सरकारी दवाउनि जे विकिरे जे नोटिस वठी सख़्त कार्रवाई करे मालवंद माण्हुनि खे वधीक परेशान थियण खां बचायो वञे। मटियारी में ॿारनि तोड़े नौजवाननि पारां पार्क तोड़े प्ले ग्राउंड लाइ अॼु नंढड़नि मासूम ॿारनि पारां मटियारी ॿारड़ा इताद जे सॾ ते प्रेस क्लब साम्हूं मुज़ाहिरो करे पार्क ऐं प्ले ग्राउंड ठाहिण जो मुतालबो कयो वियो। मुज़ाहिरे जी क़यादत अली जान तुर्क, सिराज तुर्क, मोहम्मद रहीम मेमण, मुर्तज़ा बबर, गुलाम सेन मेमण, हीर तुर्क, अनीशा तुर्क, मलाला मेमण, ताहिरा कलोड़ो ऐं ॿियनि कई। ॿारड़नि मुतालबो कंदे चयो त असांखे मटियारी शहर में पब्लिक पार्क ऐं रांदियुनि लाइ ग्राउंड मुहैया कयो वञे। नौशरो फिरोज़ भतो नॾियर तां जवाबदारनि हमलो करे सेप्को लाइनमैन खे ज़ख़्मी करे छॾियो आहे। ज़ख़्मी लाइनमैन अयाज़ मलक खे सिविल अस्पताल नौशरो फिरोज़ दाख़िल कयो वियो आहे। अस्पताल में मीडिया सां ॻाल्हाईंदे ज़ख़्मी लाइनमैन ॿुधायो त जवाबदार सरवर मरी ऐं ॿियनि भतो घुरियो न ॾियण तां हथियारनि सां हमलो करे ज़ख़्मी कयो वियो आहे। ॿिए पासे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सेप्को मुलाज़िम पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि एजाज़ ॾेथो, अली नवाज़ मलक ऐं ॿियनि चयो त लाइनमैन अयाज़ मलक ते हमलो कंदड़ जवाबदारनि सरवर मरी ऐं ॿियनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। हूसड़ी लीगल एड सोसाइटी पारां मुतबादिल तकरार जे हल बाबति आगाही सेशन हूसड़ी में ग्रेट मैनर्स वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे सहकार सां भूरो ठाकुर में कयो वियो, जंहिंमें 40 खां वधीक औरतुनि शिरकत कई। कम्यूनिटी खे मक़ामी मसइलनि जो हिसेदार करे BISP, ISP, CNIC, सुई गैस जूं नऊं कनेक्शन, हेस्को जे ओवर बिलिंग, साफ़ पीअण जो पाणी, ख़ानदानी मामलनि ऐं ॿियनि मसइलनि बाबति आगाही फराहम कई वई। कानूनी सलाहकार समूरनि मसइलनि ते कानूनी सलाहूं पिणु ॾिनियूं, जॾहिं त मोहम्मद यूसुफ सोलंकी, ज़ाहिद मैसू ऐं अख्तर सोलंकी पिणु कम्यूनिटी सेशन खे ख़िताब कयो। कोट जी CIP सखर रीजन जे तरफ़ां प्रेस क्लब कोट जी में प्रेस कॉन्फ्रेंस कई वई, जंहिंमें मरकज़ी रीजनल अॻवान नसीर अहमद ख्वावड़, नज़ीर अहमद उजण, अंसर सिंधु, आपा सुगरा मजीद, लतीफ़ा सोलंकी, सूबाई अॻवान CIP सिंध ज़ाहिदा जिस्काणी गॾियल तौर ते चयो त सिंध हुकूमत ऐं पीपल्स पार्टी पारां ख्वाजा सिरा ऐं अफ़राद बाहिमी माज़ूरनि जे लाइ मख़सूस सीटुनि जो ऐलान करे असांजूं दिलियूं खटे वरितियूं आहिनि, पर हाणे इन में इंसाफ़ जी अपील आहे। इन जे लाइ हिन PP चेयरमैन बिलावल भुट्टो, CM सिंध मुशीर ज़रात सिंध मंज़ूर हुसैन वसाण, सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह खां मुतालबो कयो त असुल ऐं हक़ीक़ी माज़ूरनि ऐं ख्वाजा सिरान खे सीटूं ॾेई हक़दारनि खे हक़ ॾियारियो वञे। मलीर मेमण ॻोठ जे क़दीमी अक़लियती महेश्वरी बिरादरी जे अॻवाननि रमेश कुमार, जमुआ कुमार, बाबू ऐं ॿियनि 200 साल पुराणे क़ब्रिस्तान जो रस्तो बंदि करण ख़िलाफ़ अवामी प्रेस क्लब मलीर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त हाशिम जोखियो ॻोठ लॻ असांजे क़ब्रिस्तान जे रस्ते ते बासरनि कब्ज़ो करे लंघ बंदि करे छॾिया आहिनि। 16 सालनि खां हलंदड़ मसइलो हिन वक़्तु इंतहाई ॻणती जोॻो बणिजी वियो आहे, जॾहिं त आर्ज़ी मिलियल रस्ते खे बि बंदि करण जो चिता ॾिनो वियो आहे। हिननि चयो त क़ब्रिस्तान लॻ सरकारी ऐं ख़ानगी ज़मीन बासर माण्हुनि खे विकिरो करे ॾिनी वई आहे, जिन अॾावतियूं खणियूं करे क़ब्रिस्तान जे रस्ते खे बि ज़ाती मिल्कियत करार ॾेई बंदि करे छॾियो आहे। हिननि ऐलान कयो त जेकॾहिं हिकु हफ़्ते अंदरि क़ब्रिस्तान जो रस्तो न ॾिनो वियो त मरहलेवार तहरीक शुरू कई वेंदी। नाज़रीन, ही हुयूं अॼु जूं अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो YouTube चैनल ऐं Facebook पेज डेली कल्याण।